उन ॾींहुं घणेई माण्हू मूंखे चवंदा आहिनि, हे प्रभु असां तुंहिंजे नाले जी भविष्यवाणी कई आहे, तुंहिंजे दुष्ट आत्माउनि खे असां ॾिठो आहे, तुंहिंजे नाले ते खुली करे असां सभिनीनि खे ॿुधायो कि ईअं थी सघंदो आहे, सुठी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, सुठा थींदा आहिनि जेके गिरजे वञी करे पंहिंजी हाज़िरी लॻाईंदा आहिनि। मां सुठा कम ऐं गिरजे में वञी करे उहो ॻाल्हाईंदी आहियां, पर उन चई मां तोखे न सुञाणा। इहा दुख जी ॻाल्हि आहे। अॼु असांजी समस्या इहा आहे त असां घणेई माण्हू ज्ञान में आहियूं, पर घटिताई असांजे ज्ञान में आहे, तमामु ज्ञान में। अॼु संसार में जेको मूर्खता कंदा आहिनि, 2000 सन में इहा ॻाल्हि कंदा आहिनि, 786 माण्हू शिक्षा जे लाइ नालो ॾिनो वियो आहे, पर हिकु अंदाज़ो लॻायो वञे उन जे मुताबिक़ अॼु माण्हूअ $971 अरब ख़र्च कया विया आहिनि उन्हनि ते। इन करे जाम पैसा ख़र्च कया विया आहिनि इन शिक्षा ते उन्हनि जे लाइ। 2009 में उन्हनि सभिनीनि होशियारु पढ़ियल गढ़ियल उन्हनि मां 1 बिलियन पाण खे ॾिठो न आहे। उहो 1 साल हो, सिर्फ़ु 1 साल। अॼु हिते वक़्तु मां तव्हांजे साम्हूं शहर ते बीठी आहियां ऐं तव्हांखे ॿुधायां थी, पढ़ी करे खिली खिली मुंहिंजे पेट में सूरु पइजी वियो। उहो लिखियलु हो हुन में, हाईवे ते रोड ते हिकु किनारे ते लॻल हुयो ऐं लिखियलु हुयो, ॾेवालो ॾियणु सवलो आहे, तव्हां सम्झो इहो छा लिखियलु हो? जे तव्हां ॾेवालो ॾियण जो ख़र्च न कंदव, अगरि तव्हां पंहिंजी 1 बिल न भरे सघंदा आहियो, पोइ तव्हां छा करे सघंदव? ठीकु चयो न? शायदि हू तव्हांखे पाण खे ॾेवालो ॾियण लाइ ख़र्च कंदा हूंदा। इन करे हिकु ख़र्च जे मुताबिक़ तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हांखे ॾेवाले लाइ इहो सभु तयारी करणियूं आहिनि ऐं पढ़ियल लिखियल माण्हू इहे कंदा आहिनि। जाम पढ़ियल लिखियल माण्हू इहो सभु ख़र्च कंदा आहिनि, डॉलरनि जे बावजूद बि तव्हां इन ते इहा कंदा आहियो, शादीअ जी ताक़त जो अंदाज़ो कंदा आहियो, ऐं 67% ॿियनि शादियुनि में ऐं 74% ॿियनि शादियुनि में। मां नकारात्मक नथी चवां, जे तव्हां अहिड़ा सा शादीअ करण वारा आहियो, मां इहो नथी चवां तव्हां सफल न थींदा, पर मां तव्हांजी जॻह ते हुजां त प्रार्थना कयां, ख़ाली हिकु दफ़ो कयां, हे परमेश्वर, असां घणा पढ़ियल आहियूं पर जुर्म वधी विया आहिनि, भउ वधी विया आहिनि, आर्थिक हालतूं बिगड़जी वियूं आहिनि, बेरोज़गारी वधी वई आहे, तनाव बि वधी विया आहिनि, ऐं असां चवंदा आहियूं कि डॉलर जो वापारु असां वधायो आहे। हर शइ जी ॼाण असांजी आङुरियुनि ते थपु मौजूदु आहे, आङुरियुनि जी चौट ते, इंटरनेट ते असांखे सभु शयूं मिलंदियूं आहिनि ऐं असांखे ख़बर आहे, जेकी बि ॻाल्हि आहे, पर अॼु बि हालतूं लगातार बिगड़जी रहियूं आहिनि, लॻे थो ॼण असांजे संसार जो बुरो हाल आहे, विनाश जे कगार ते आहे। ख़बर अथव छो? छाकाणि त जेके माण्हू इन ते राॼ कंदा आहिनि ऐं परमेश्वर खां छुटकारो पाइण जी कोशिशि कंदा आहिनि। असांखे इहो सम्झण जे लाइ ख़ासि माण्हुनि जे दल जी ज़रूरत न आहे। मां तव्हांखे इहो सच ॿुधाइणु चाहियां थी त असांखे गुस्सो थियण ऐं इन ॻाल्हि ते घणी तुल करणु वक़्तु विञाइण जी ज़रूरत न आहे। असांखे इन ॻाल्हि जी प्रार्थना करणु खपे कि असल में माण्हू सम्झनि। माण्हू सच में सम्झी न सघंदा आहिनि, उन्हनि खे सचपच ज्ञान न हूंदो आहे। असांजे लाइ अजब विजड़ाईंदड़ माण्हू हूंदा आहिनि हिते वेही करे, मां प्रभु खे सुञाणा। हे प्रभु, मुंहिंजो मतिलबु आहे असांजी कल्पना जाम सुहिणी हूंदी आहे,
जाम सुठी। जंहिंमहिल मां सुबुह जो उथंदी आहियां, पंहिंजी कॉफ़ी खणी करे पंहिंजे नंढे ऑफिस में वेंदी आहियां ऐं कुर्सी ते वेहंदी आहियां ऐं सभु किताब खोलींदी आहियां, पंहिंजे बाइबल में आहियां, सोचींदी आहियां ऐं ॻाल्हाईंदी आहियां प्रभुअ सां, प्रभु खे ॼाणींदी आहियां। मुंहिंजे लाइ आशा आहे। जॾहिं मूंखे निराशा थींदी आहे, मां भीतर उमेद रखंदी आहियां। हमेशह नई सुबुह उथी करे एमेन। जॾहिं मां कोई भुल कंदी आहियां, मां माफ़ी घुरंदी आहियां ऐं मूंखे माफ़ी हासिलु थींदी आहे। मां आराधना कंदी आहियां। मूंखे ख़बर आहे प्रभु मूंसां प्यारु कंदो आहे ऐं कोशिशि कंदा आहिनि त मूंखे कुझु मिले ऐं मां सिखी सघां जेको धरतीअ ते आहे, छो त यीशू असां लाइ प्राण ॾिना। प्रार्थना कयो त माण्हुनि खे ज्ञान ऐं प्रकाश हासिलु थिए। मसीह लाइ ख़ासि कर सां असां प्रार्थना कयूं ऐं उन्हनि खे ज्ञान मिले, उन्हनि जी विरासत छा आहे उहो सम्झ में अचे उन्हनि खे, ऐं उहो पंहिंजो पाण खे सुञाणनि छा आहे। छो त असां घणेई मां इहो ई कंदा आहियूं, असांखे ख़बर न आहे असां केरु आहियूं। असां केरु आहियूं असां हाणे बि सम्झण जी कोशिशि करे रहिया आहियूं त असां केरु आहियूं, पर असांखे कोशिशि करणी आहे ऐं सम्झणो आहे। तव्हांखे ॿिए कंहिंसां भेद करण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे ॿिए कंहिंजे भाउ वांगुरु प्रार्थना करण जी ज़रूरत न आहे। तव्हांखे इहो न करण जी ज़रूरत आहे जेको ॿियो कोई करे थो। तव्हांखे दुखी थियण जी काई ज़रूरत न आहे। कंहिं तव्हांखे दुखी कयो आहे ऐं तव्हांखे गुज़िरियल ॻाल्हियुनि ते तव्हांखे पंहिंजो वक़्तु विञाइण जी काई ज़रूरत न आहे। इहो मुमकिन आहे त तव्हां उन कम में होशियारु आहियो, पर तव्हांखे ख़ुशि रहणो आहे। शायदि तरक़ी करण वारे माण्हूअ जो अधु पैसा इलाज में वञनि, परमेश्वर खे सुञातो न। उन्हनि खे ख़बर हुई प्रभु आहे, पर त बि उन्हनि ॿुधी करे न सोचियो। प्रभु खे सुञाणींदा आहियूं। तव्हांखे कीअं ख़बर पई प्रभु आहे ऐं ॿुधायो, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं पाण पंहिंजा मुंहं ठाहींदव हीअं हूअं। मूंखे ख़बर आहे प्रभु कीअं आहे। मां तव्हांखे बादलनि ते विहारींदमि, तव्हां चवंदव मां प्रभु खे सुञाणा। पर इन जो मतिलबु छा थींदो आहे? हर आत्मातिक ॻाल्हि जो हिकु व्यवहारिक पहलू थींदो आहे। इहा हिकु ॻाल्हि बि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी। जंहिं महिल माण्हू चवंदा आहिनि असांखे सिखणो आहे, असां ख़ुशि थी विया आहियूं, असांखे आत्मातिक रूप जी ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि, असांखे व्यवहार सिखणा आहिनि, असांखे ख़बर आहे त प्रभु खे ॼाणण जो मतिलबु इहो आहे उन जे वचन खे ॼाणो, ऐं तव्हांखे इहो सिखणो आहे। उन जा वचन तव्हांजे लाइ आहिनि, ॿियनि जे लाइ तव्हांखे सुठो सोचणो आहे। परमेश्वर सां वफ़ादार थी करे तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको प्रभु तव्हांजे लाइ चाहे थो। अगरि तव्हांखे उहो करिणो आहे ऐं तव्हांखे चए थो प्रभु उहो करण लाइ, त हमेशह उहो ई थींदो। तव्हां चवंदा मां इहो नथो करे सघां, मां इहो नथो करे सघां, इहो नामुमकिन आहे। इन जे बारे में ॻाल्हियूं करणु बंदि कयो जेको नथा करे सघो। मां तव्हांखे ॿुधायां थी, उहो करे सघंदा आहियो जेको तव्हां करे सघो था। प्रभु उहो कंदो जेको हुनखे करिणो आहे। अगरि तव्हां ईअं चाहींदव, उहो कंदव ऐं उहो थींदो, पोइ तव्हां सां गॾु प्रभु आहे। 2 कलाक न, पर 1 मिंट कयो। 1 मिंट तव्हांजे लाइ जाम महत्वपूर्ण थींदो। प्रभु तव्हांजे लाइ उहो सभु कंदो। बाइबल में जेका माण्हू चयल आहिनि उहे चमत्कार ॾिठा आहिनि उन्हनि, छाकाणि त उन्हनि उहो प्रार्थना कई आहे। ऐं प्रभु हिकु नंढे छोकिरे जी खुराक 4-5 हज़ार माण्हुनि खे खारायो। चेलनि खे चयो असां एतिरो भोजन किथां आणे सघंदासीं, केतिरा माण्हू आहिनि तव्हां ॾिसो त असां इहो नथा करे सघूं। प्रभु चई तव्हां वटि छा आहे? ॾिसो हिन नंढे छोकिरे वटि भोजन आहे, कुझु 2 मच्छियूं आहिनि ऐं कुझु रोटियूं आहिनि। प्रभु चई तूं वेही रहो हेठि ऐं मूंखे ॾे इहो सभु, ऐं उन जे बारे में शिकायत करणु बंदि करे छॾ जेको तव्हां वटि आहे, ऐं प्रभु खे ॾियो ऐं उन जी शिकायतूं करणु बंदि कयो। तव्हां वटि छा आहे? आमीन। छो त मां तव्हां खां शर्त लॻाए सघां थी तव्हां वटि कुझु आहे, पर तव्हां एतिरो वक़्तु उन ते ध्यानु लॻायो जेको तव्हां वटि कोन्हे ऐं तव्हां उहो ॾिसणु बंदि कयो। आमीन। उते कुंडनि में वेठल माण्हुनि खे ॾिसां थी।
मथे वेठल माण्हुनि खे बि ॾिसी रही आहियां मां हितां। मूंखे ख़ुशी आहे त तव्हां हुते आहियो। असांखे कहिड़े प्रचार जे लाइ जीवन में घुरायो आहे? छा मतिलबु थींदो आहे इहो चवण त मसीह में आहियूं? हिफिसियो 1:3 में लिखियलु आहे, हर वक़्तु आशीष मिलंदी। हर आध्यात्मिक आशीष जेको असांजे स्वर्ग स्थान में ॾिनी वई आहे हर मसीह खे असांजे जीवन में। इहो न चओ कि कोशिशि कंदसि आशीष वठण जी, चओ आशीष मिली आहे। आशीष मिली आहे मसीह में। आमेन। हाणे मां चाहियां थी तव्हां फिलिपिन 1:6 खे ॾिसो। मां तव्हांखे अहिड़ो कुझु ॿुधाइणु चाहियां थी, तव्हांजे जीवन में बदिलाव ईंदो। फिलिपिन 1:6 में ध्यानु ॾिसो। मुंहिंजी प्रार्थना आहे, इहो पॉलिस ई आहे, मुंहिंजी प्रार्थना आहे त तुंहिंजो विश्वास ऐं सहभागीअ में थींदो, तुंहिंजी सॼी 1 मिंट में तरस वारी थींदी। पॉलिस चई रहिया आहिनि त इहो सभु जेको असां करे रहिया आहियूं असांजे विश्वास करणु ऐं असांखे मुफ़्त करणु इहो थींदो। पॉलिस चयो त तुंहिंजो विश्वास में सहभागी थियणु, पैदा करणु ऐं वधाइणु, पूरो ज्ञान ऐं समर्पण करणु, पूर्ण पहचान करणु, तव्हांखे सुञाणो सघंदा आहियो। प्रकाश जी ॻाल्हि थी रही आहे हर शइ ते जेको असांजे मसीह में आहे ऐं प्रभु असांजे लाइ सुञातो उहो तव्हांजे साम्हूं आहे। पॉलिस चई रहियो आहे, उन चई मां चाहियां थो त तव्हां इहो सम्झी छॾियो। मां चाहियां थो तव्हां प्रभुअ सां सहमत थियो। मां चाहियां थो तव्हां हर उन भली शइ खे क़बूल कयो जेको तव्हां में आहे। असांखे पंहिंजा पाप क़बूलणु सेखारिया वेंदा आहिनि ऐं उहो सुठी ॻाल्हि आहे। असां प्रभुअ सां गॾु पंहिंजी धर्मी ठहण जी बि क़बूलियत असांखे क़बूल करणो आहे, पंहिंजे मसीह में निर्दोष थियणु ऐं इहो ॼाणणु त असां केरु आहियूं। असांखे इहो क़बूल करणो आहे प्रभु सां ॼाणणु ऐं जेको उहो असांखे सेखारे रहियो आहे पंहिंजे खून द्वारा। असांखे क़बूलणु खपे उन शक्तिअ खे जेको असांजी आहे मसीह में। प्रभु जे वचन अनुसार जोर सां इक़रार करणु जेको मसीह तव्हांजे अधिकार आहे, सभिनीनि खां शक्तिशाली कमु हूंदो आहे ऐं जेको तव्हांखे कमु करणो आहे मसीह में जीवन बदिलण जी कोशिशि करणी आहे जीवन में। शायदि हर सभा में जेको मां कंदी आहियां ऐं टीवी ते ॾिसण वारा माण्हू शायदि ई इहो प्रोग्राम ॾिठो हूंदो जॾहिं मां कुझु न चयो हूंदो, जॾहिं मां कुझु चयो हूंदो पंहिंजे इक़रारी ऐं परमेश्वर सां सहमत थियण वारा जे बारे में विज्ञान कयो हूंदो ऐं उहो स्थापित करे मां तव्हांखे ॿुधायो हूंदो कि जेके विश्वास वधीक कंदा आहिनि उहो पंहिंजे पाण में वधीक ॻाल्हाईंदा आहिनि। मां तव्हांखे वरी थी चवां, इहो साबित थी चुको आहे त जेको वधीक विश्वास कंदो आहे उहो पंहिंजे बारे में वधीक ॻाल्हाईंदो आहे। जे तव्हां आईने में ॾिसी करे चवंदा आहियो तूं मूर्ख ऐं बेडोलो आहीं, जे तव्हां घर में घुमंदे चवंदा आहियो मां कॾहिं कुझु सही नथो करे सघां, मूं में छा ख़राबी आहे मूंखे सम्झ में नथो अचे, मां घणेई मूर्ख ऐं न सम्झ आहियां, मां सिर्फ़ु गड़बड़ी कंदो आहियां, मां हर दफ़े कमु बिगाड़े छॾींदो आहियां, मां हिकु असफल माण्हू आहियां, मां अहिड़ो इंसानु आहियां जेको कॾहिं कुझु करे नथो सघे। तव्हांखे क़बूलणु खपे। पौलुस चयो मां चाहियां थो तव्हां विश्वास ते हली करे उहो स्थान पहुचो ऐं जेकी शयूं तव्हांखे क़बूल करणी आहे उहो कयो मसीह में। तव्हां उते ज़िंदा त आहियो न, तव्हां सदमे में आहियो। हाणे जॾहिं मां उहो चवंदसि जेको मां चवण वारी आहियां, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त अभ्यास या कठोर बणजण वारी न आहियां, इन तरह धार्मिक रूप ते तव्हांखे प्रति करे मां बि तमामु घणो वक़्तु ताईं अहिड़ी हुयसि, शामिल थींदी हुयसि।
जिते घणा माण्हू, पर मुंहिंजे लाइ उहे जेके घणी ॻाल्हियूं हुयूं मां उन में अंदरि न वेंदी हुयसि। मूंखे उहो न मिलंदो हुयो जेको खपे, पर मूंखे उहो न मिली रहियो हुयो जेको मूंखे खपे। मूंखे विजय थियण लाइ मुंहिंजे जीवन में, पंहिंजे जीवन में गड़बड़ थी वई। मुंहिंजे पीउ केतिरनि सालनि ताईं मुंहिंजो शोषण कयो ऐं मुंहिंजो जीवन हिकु भयानक सुपिनो हो। उन्हनि ॻाल्हियुनि मां हिकु जेके असां हर हफ़्ते कंदा आहियूं, गिरजे में क़बूल कंदा आहियूं, इक़रार कंदा आहियूं त असां तमामु घटिया ख़राबु पापी आहियूं, घटिया आहियूं ऐं पापनि जो जेको ग़लति कमु कयो आहे उनजो इक़रार कंदी आहियां। सभिनीनि पापनि ऐं ग़लति कमनि जो इक़रार जंहिंसां मां तव्हांखे ठेस पहुचाई आहे, इहो सच आहे। मुंहिंजे लाइ हमेशह सज़ा हक़दार हूंदी, पर सिर्फ़ु एतिरो काफ़ी न आहे। ॾिसो जे हिते असां रुकिजी वेंदासीं त ॻाल्हि अधूरी थी वेंदी। मुंहिंजे वीचार सां इहो चवणु ठीकु आहे, मां मसीह जे बिना घटिया ऐं तमामु ख़राबु, मूंखे सज़ा मिलणु खपे ऐं मां मरी करे नर्क वञा, पर प्रभु जो धन्यवाद त मूंखे माफ़ी मिली सके त उन जे लाइ मां घणी सज़ा हूंदी आहे जे मसीह में मां कई आहे। ऐं हाणे मां प्रभु जो धन्यवाद थी कयां, उन्हनि मूंखे ठाहियो आहे ऐं धर्मी ठाहियो, जंहिंजे करे मां तव्हांजे साम्हूं आहे ऐं उनजो प्यार शक्ति सभु मूं में आहे ऐं उन्हनि मूंखे ॾिनी आहे। मां तव्हां सां गॾु पूरी तरह ईमानदारी करे सघंदी आहियां, पर हिते तव्हां बि महिरबानी करे इहो सम्झो। केतिरा दफ़ा जॾहिं मां ईमानदारीअ जा कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदी आहियां, मां ॼाणां थी मुंहिंजे आलोचन कई वेंदी आहे। मूंखे एॾा घणा माण्हू जी ज़रूरत आहे जेके बुखायल आहिनि ऐं सम्झण लाइ बेशक उन जे पापनि खे माण्हुनि स्वीकार करण जी ज़रूरत आहे ऐं इहो ॼाणण जी ज़रूरत आहे त नर्क जे लाइक़ु आहियूं। जेतिरो वधीक प्रभु ॾिनो आहे ओतिरो असांखे करिणो आहे ऐं अॻियां वधो ऐं क़बूल कयो पंहिंजे अंदरि मसीह में। मूंखे सचपच इक़रार करण जी ज़रूरत न हूंदी आहे जॾहिं मां पापी माण्हू सां उहो ॻाल्हियूं कंदी आहियां ऐं उनखे ॿुधाईंदी आहियां। पहिरीं खां ई ख़बर पवंदी आहे, मूंखे ख़बर आहे मां घटिया आहियां, पर त बि मां चाहींदी आहियां त माण्हू जो दिमाग़ इहो सभु ॻाल्हियूं न करे ऐं 24 कलाकनि मां ख़ाली 5 मिंट प्रभु जी प्रार्थना करे ऐं उन सां प्यार करे ऐं उहो प्यार उनखे मिलंदो तव्हांजे लाइ। अचो ॾिसूं हे कुझु वचन। पौलुस चयो, उहो जेकी प्रार्थना, उहा शक्ति तव्हां ते कृपा कंदी। क़बूल कयो हर शइ जो तव्हां आहियो मसीह में। हे प्रभु, असांखे सही ॻाल्हियूं करण लाइ मुंहुं खोलणु खपे। आमीन। चङो, मनी वरितो। तव्हांजो वचन कुझु वधीक आहे, शायदि तव्हां ते कर्ज़ आहे वग़ैरह। तव्हांखे पाण ई आईने में ॾिसी चवणु खपे, मां परमेश्वर जी संतान आहियां ऐं हुन जी शक्ति, कृपा ऐं दया सां मां कर्ज़ ख़तमु करे सघंदो आहियां, पंहिंजे घर खे साफ़ करे सघंदो आहियां, पंहिंजे जीवन में उहो घटिताई कमी करे सघंदो आहियां, मां सुठी नौकरी हासिलु करे सघंदो आहियां। मां जिते वेंदसि उते मुंहिंजी कृपा थींदी। मां इन तरह न जीअंदसि। मुंहिंजो नसीबु सुठो आहे, मां इहो कंदसि। मुंहिंजी नियति न आहे, मां इहा विरासत न आहे। चुपचाप वेही करे ईअं न चवणो आहे। मां कंहिं तरह जी जीअण जी कोशिशि करे रहियो आहियां, मूं ते हमिलो थी रहियो आहे। का बि अजब जी ॻाल्हि न आहे। असां मसीह में कंहिंजो मार्गदर्शन कयूं। ज़रूरत न आहे पंहिंजे दुखनि ते मसीह लेबल। आमीन। असां में आनंद हुजणु खपे।
ऐं शांती असल में असां में आहे। असांखे उनखे शुरू करणु खपे, हुनखे ॿाहिरि कढणु खपे। हिन करे हिन हफ़्ते मां तव्हां सां हिन जे बारे में वधीक ॻाल्हाईंदसि त तव्हां मसीह में छा आहियो, छा विरासत आहे। मां तव्हां सां तव्हांजे जुड़े जे बारे में ॻाल्हाईंदमि, हर पहलू जे बारे में ॻाल्हाईंदमि, जंहिंमें तव्हांखे सहमत रहण जे बारे में सिखणो आहे ऐं तव्हांखे सेखारींदसि। मां तव्हांखे सेखारींदसि शांतीअ जे लाइ। तव्हांखे कॾहिं बि हिकु राति जी निंड न विञाइणी पवंदी चिंता जे करे। तव्हांखे कॾहिं निंड न फिटाइणी पवंदी पंहिंजी चिंता ऐं डप जे करे। तव्हांखे प्रभुअ सां शांतीअ जी बिख न घुरणी पवंदी। तव्हां वटि शांती आहे ऐं उनखे हासिल करणु बंदि कयो। हुनखे क़बूल कयो जेको तव्हां वटि आहे। केतिरा ई मूर्खता कठिन करण वारा थींदा आहिनि मुंहिंजे लाइ हिते वेही करे उन कुर्सीअ ते घुसण जी कोशिशि करणु। ठीकु आहे, मूंखे इहो ख़तमु करणु ॾियो। कुझु जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थी जेकी सुठियूं आहिनि। असां प्यारा उहे पूरे बाइबल में लिखियलु आहे, बिना शर्तीअ जे हासिलु थियो। प्रभुअ जे द्वारा असांखे गोद मिली आहे, असांजो उद्धार थींदो आहे, असांखे माफ़ी मिलंदी आहे। महिरबानी करे हिते ध्यानु ॾियो। असांखे पापनि ऐं उन जे सभिनी असरनि ते मुक्ति मिली। असां ते प्रभु जी कृपा आहे। असां प्रभु जी विरासत आहियूं, हुन जी मिल्कियत आहियूं, उन जी अंश आहियूं ऐं असां गॾियल वारिस आहियूं। प्रभु हर शइ जे बारे में भलो कंदो आहे। हर शइ जंहिंसां दुश्मन बुरो करणु चाहे थो पर उहो भलो कंदो आहे सुठे लाइ। रोमियो 5 जे अनुसार असांखे सहकार मिलंदो आहे प्रभुअ जो ऐं उहो धर्मी रूप जो जेको रोमियो 5:9 जे अनुसार ऐं लिखियलु आहे कि प्रभुअ जो संबंध असां सां गॾु। ॿिए कुरियतुनि जे अनुसार असां मसीह में नई सृष्टि आहियूं। पुराणी ॻाल्हियूं गुज़री वियूं आहिनि, सभु नयूं आहिनि। असां प्रभु जो घर आहियूं। रोमियो 8 जे अनुसार हाणे उन जे लाइ कोई दफ़ा असांखे मसीह में यीशु चयो आहे कि प्रभु जो राज्य धर्म शांती ऐं आनंद आहे। प्रभु जी इच्छा आहे त असांजो जीवन हिन पहलू तां सफलता मिले ऐं असांखे समृद्धि मिले त असां पंहिंजो जीवन सफल करे सघूं, फूले फले। असां हिन तां आहियूं ऐं हिन करे आहियूं जंहिंजे लाइ प्रभु असांजे लाइ इहो सभु ठाहियो आहे ऐं उहो असांजे लाइ सभु कुझु करे थो। मूंखे इहो ख़र्च न करणो आहे। प्रभु जी स्तुति कयो ऐं उन सां गॾु वधो। हलो प्रभु जी आसीस वठो। हालेलुया। मां एतिरी ख़ुशि आहियां, मां बीह नथी सघां। यादि रखो प्रभु तमामु सुठो आहे। मुंहिंजी तव्हांजे लाइ प्रार्थना आहे त तव्हांखे ज्ञान प्राप्त थिए उन सां जंहिंजे बारे में मां ॻाल्हायां थी। मुंहिंजी प्रार्थना आहे त तव्हांखे उहो ॻाल्हियूं सोचणु ऐं उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हां उहो सिखो। जॾहिं तव्हां घर मोटंदा हूंदा तव्हां समस्या जे बारे में न ॻाल्हाईंदा पर उन जे बारे में ॻाल्हाईंदा जेको तव्हां ॿुधो था प्रभुअ जे लाइ। ऐं मसीह में तव्हांजे लाइ मां इहो प्रार्थना कंदसि त तव्हांखे शांती मिले, तव्हांखे धीरज मिले। जॾहिं तव्हां गाॾी ॿाहिरि कढंदा पार्किंग मां, इहो तव्हांजो मसीह वांगुरु सुलूक हुजणु खपे। हे प्रभु, असां प्यार सां हलंदासीं, असां प्यार में रहंदासीं। प्रभु जी महिर ते तव्हांजी राति सुठी वञे। मां तव्हांखे उत्साहित करणु चाहींदी आहियां, तव्हां नेम टेम सां प्रार्थना कयो। तव्हां परमेश्वर जी गहराई सां ज्ञान वठो प्रभुअ जो। हाणे मां तव्हांखे परमेश्वर जे बारे में हिकु ॻाल्हि थी ॿुधायां जेकी ॿी ॻाल्हि आहे, अलॻि हूंदी आहे। उन में जेको लॻंदो आहे मुंहिंजे वीचार सां उहा ॻाल्हि हूंदी आहे।
प्रभुअ सां गॾु आज़मूदे जी घुर्ज हूंदी आहे। घणेई चित्र हूंदा आहिनि, उहा ज़रूरत हूंदी आहे। उन जी ॻाल्हि हूंदी आहे जेको तव्हां ॾिसी सघो ऐं चई सघो। तव्हां परमेश्वर सां गॾु वफ़ादार रहो, उहो तव्हां सां गॾु वफ़ादारी ॾेखारींदो, तव्हांजे जीवन में अनुभव कराईंदो उहो अलॻि अलॻि ॻाल्हि। ऐं यादि रखो, तव्हां सां गॾु आहे उहो तव्हांजे लाइ जाम कुझु करे रहियो आहे। उहो तव्हां सां प्यारु कंदो आहे। तव्हां उन लाइ निर्भर थी रहियो ऐं उहो चए थो की तव्हां अॻियां वधो। आत्मविश्वास वधाईंदो। ऐं ख़बर अथव, आत्मविश्वास तव्हांजे लाइ जाम ज़रूरी आहे। मां तव्हां सां प्यारु कंदी आहियां। प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।